नाज़िन क़ंधकोट जे दुरानी महर के कच्चे वारे इलाइक़े में पुलिस मुक़ाबले दौरान ॿिनि मुग़वियुनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। हुन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराणी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल ही दुरानी महर कच्चे वारे इलाइक़े में पुलिस जो ॾुहारियुनि के खिलाफ़ जो ऑपरेशन है वो मुसलसल जारी है। इन हलंदड़ ऑपरेशन में जो पुलिस ॿिनि मुग़वियुनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई है। बाज़ियाब थियल जेके मुग़वी आहिनि उन्हनि खे 1 महीनो अॻु में ॾुहारियुनि शिकारपुर वासी मज़हर अली जाफ़री ऐं उन खां अलावा ख़ैरपुर वासी आहे अहमद नवाज़ पयार उनखे अगवा कयो वियो हो, जंहिंखे उते बांदी बणायो वियो हो ॾुहारियुनि पारां। ऐं हीअ हलंदड़ ऑपरेशन आहे, उनमें पुलिस इहा दावा करे थी पई त असीं हलंदड़ ऑपरेशन में ॾुहारियुनि जो उहो ॾुहारियुनि विच में मुक़ाबलो थी पियो ऐं मुक़ाबले दौरान ॾुहारियुनि जो घेरो तंग थी वञण जे करे ॾुहारी ॿिन्ही मुग़वियुनि खे उहो छॾे फरार थी विया आहिनि। ऐं ॿई मुग़वी जेके आहिनि शिकारपुर ऐं ख़ैरपुर जा रहवासी आहिनि, जिन खे हथियार बंदनि 1 महीनो अॻु में अगवा कयो वियो हो। ऐं हिननि ॿिन्ही मुग़वियुनि जे वारसनि खां 3 लख रुपया भुंग बि उहो तलब कयो वियो हो। ऐं अॼु इन ॿिन्ही मुग़वियुनि खे राति जो देर सां उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे ऐं ॿिन्ही मुग़वियुनि खे हिन वक़्तु पंहिंजे वारसनि जे हवाले कयो वेंदो। ऐं ॿिन्ही मुग़वियुनि जी बाज़ियाबी खां पोइ वारसनि खे इतला मिलण ते ख़ुशी वारी जेकी लहर आहे उहा घर में छाइजी वई आहे। ऐं हिन वक़्तु पुलिस जो चवणु आहे त हीउ ऑपरेशन मुसलसल जारी आहे ऐं SSP अमजद शेख पारां जो चवणु आहे इन ऑपरेशन जे हवाले सां त हीउ ऑपरेशन 40 ॾींहं अॻु में चाचड़ बिरादरी जा 9 ॼणा क़तल थी विया, उन्हनि में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी है। उनखां अलावा पुलिस मोबाइल ते हथियार बंदनि हमलो कयो हो, जंहिंमें 1 पुलिस एहलकार सजाद ख़ास खेली शहीद थी वियो ऐं 3 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। उन्हनि में मुलविस ॾुहारी आहिनि, जंहिंमें जागीराणी गैंग ऐं सब्ज़ोई गैंग जा ॾुहारी मुलविस आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ हीअ ऑपरेशन उहो कयो पियो आहे। हिन ऑपरेशन में ॾुहारियुनि जा केतिरा ई थाक आहिनि उहे ठिकाणा ड्राहे उन्हनि खे बाहियूं ॾिनी वियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु कच्चे में मुख़्तलिफ़ रस्ता सील करे पुलिस जी पिकटूं क़ाइमु थियल आहिनि ऐं हीअ ऑपरेशन मुसलसल जारी रहंदो जेतिरे ताईं ॾुहारियुनि खे गिरफ़्तार ऐं ॾुहारियुनि जे ख़ात्मो न ईंदो ओतिरे ताईं हीअ ऑपरेशन जारी रखियो वेंदो। जी गुलाम रसूल, अमां जी महिरबानी।